मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करें। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अवां जो मेज़बान अली रज़ा मंगी अवां जा हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंध वाइस सत तरफ़ां अवां समूरनि सिंधड़नि खे ईद अल अज़हा जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ईद आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾिणु आहे ऐं इन सां गॾोगॾु जीअं त हीअ क़ुर्बानी जी ईद आहे, ईद अल अज़हा, इन जे करे क़ुर्बानी मतिलबु अहसास जो हिकिड़ो जज़्बो असांखे ॾियारे थी। इन क़ुर्बानी जे करे जेको अहसासु आहे उहो वधे थो। आम तौर ते असां वटि जेकॾहिं ॾिठो वञे त क़ुर्बानी जा मक़सद क़ुर्बानी जो हिकिड़ो ॼण त ॾेखाव थी वई आहे ऐं उन ते बि हिकु तनक़ीद बि थिए पई। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके राय आहे उहा बि अचे पई ऐं ज़ाहिर आहे सॼो समाज आहे, समाज में हर क़िस्म जा माण्हू मौजूदु हुजनि था। उन जे करे जेको शऊर आहे उहो वक़्त सां गॾु ईंदो रहे थो ऐं माण्हू ज़रूरु इन शइ खे सम्झंदा। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर रहनुमा आहिनि ऐं वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ साहब जा सिंध अफेयर्स जे लाइ स्पोक्स पर्सन आहिनि राजा ख़लीक़ुज़्ज़मा अंसारी साहब। अस्सलाम वालेकुम अंसारी साहब। वालेकुम उन अस्सलाम। सां गॾु डॉक्टर हुमेरा रसूल साहिबु आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु, तव्हांखे बि वलीकार चऊं था। तव्हां ॿिन्ही खे ईद जूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारक। ऐं वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। राजा साहब, कीअं था ॾिसो ईद आहे, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे, क़ुर्बानी जी ईद आहे। मां पंहिंजे इंट्रो में बि ॻाल्हि कई त क़ुर्बानीअ जो अहसासु जेको आहे या ॿिए माण्हू जो अहसासु, उनखे अव्हां कीअं था ऑब्ज़र्व कयो? वो बाबा बुले शाह चयो आहे न, जा मस्जिद न दे सजदा न रख रोज़ा न मर भूखा, वजू का फेंक दे कूजा, मुसल्ला फाड़ उड़ाता जा, अगर है शौक मिलने का नफ़स में रम्ज़ भरता जा। वाह। त जेको नफ़्स आहे इंसान जो, बुनियादी तौर ते उन जी क़ुर्बानी जो कॉन्सेप्ट आहे। जेकॾहिं असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पूरी हिस्ट्री खे पढ़ंदासीं त जंहिं तरीक़े सां उन्हनि सभई बुत केराए ऐं कुहाड़ो वॾे बुत जे कुल्हे ते रखी करे ऐं बादशाह वक़्त खे चयो त मूंखां छा था पुछो, इन खां पुछो न। ऐं जॾहिं उहे चवनि था त हीअ त ॻाल्हाए न सघंदो आहे, ॾिसी न सघंदो आहे, उन खां पोइ सभिनी जूं जेके गर्दनूं आहिनि उहे झुकी थियूं वञनि। ऐं उन खां पोइ जॾहिं बाहि जे आड़ा में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चवनि था त हिन में विझो, ऐं पोइ वरी क़ुर मजीद में आयात नाज़िल थिए थी, या नार कूनी बरदन सलामन अला इब्राहिम। त हिकिड़ो तमामु वॾो यकीन आहे अलाह जी ज़ात ते हज़रत इब्राहिम जो। एतिरे हद ताईं जॾहिं इहो सभु कुझु करे थो, उन खां पोइ बि अलाह उन खां, तव्हां ॾिसो न, असां त आम इंसान आहियूं ऐं उम्मत आहियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, पर उन खां पोइ बि अलाह ताईं चवे थो त पंहिंजे पुट खे ज़बह करे छॾ अलाह जी रज़ा जी ख़ातिर, ऐं उहो उन में बि कामयाबु थो वञे। ऐं पोइ अलाह जी जेका रहमत आहे, जेको अलाह जो राहिमीन आहे, उनखे उहो जेको उनजी हिकमत आहे, पोइ उहो हज़रत इब्राहिम जो पुट हज़रत इस्माइल जी जॻह ते पोइ दुंबो अची वञे थो। ऐं पोइ ईंदड़ ताईं क़यामत ताईं जेके असांजूं नस्लूं आहिनि उन्हनि खे हुकुम आहे त सुन्नत इब्राहिम अदा कयो ऐं हर दफ़े हज वारी ईद ते तव्हां क़ुर्बानी कयो। त उहा बुनियादी तौर ते उनजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो त असां हिकिड़ी निशानी तौरु जेके जानवर आहिनि उहे ज़िबा कयूं था, जंहिंजो हिकिड़ो सोशल एस्पेक्ट बि आहे त उहे माण्हू जेके गोश्त नथा खाई सघनि, अफोर्ड कोन था करे सघनि, उन्हनि ताईं गोश्त पहुचे। पर उन खां अलावा हिकिड़ो तज़किया नफ़्स जी बि ॻाल्हि आहे क़ुर्बानी जे हवाले सां, त तव्हां पंहिंजी नफ़्स जी क़ुर्बानी ॾियो, पंहिंजी ख़्वाहिशात जी क़ुर्बानी ॾियो, ऐं पंहिंजे लाइ घटि ऐं ॿियनि जे लाइ वधीक रखो। बुनियादी तौर ते इहो सभ खां वॾो पैगाम आहे, मां सम्झां थो हिन ईद जो, बिल्कुलु ईअं जेको सभिनी खे सम्झणु घुरिजे। सही ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु, तव्हां कीअं ईद मल्हाईंदा आहियो? ड्यूटी बि हूंदी आहे, कमकार बि हूंदा आहिनि, घर में बि तव्हांखे टाइम ॾियणो हूंदो, कीअं तव्हांजो गुज़रंदो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू सो मच, तव्हां मूंखे इनवाइट कयो पंहिंजे प्रोग्राम में। अच्छा, मां हिकिड़ी शइ हिन में ऐड कंदसि कि ईद जो हीअ मक़सदु जेका सुन्नत इब्राहिमी आहे, हिन ते अमल करण जो हिकिड़ो इहे मक़सदु बि आहे त अल्लाह ताईं ते यकीन करनि। हिकिड़ो असांखे नंढो कोई तकलीफ़ थींदी आहे, पोइ घबराई वेंदो हो इंसानु, पर जेका असांजे अंबिया कराम खे एतिरो प्रॉब्लम्स थी, पर हूअ सभिनी खे फेस कयो ऐं अल्लाह साईं ते यकीन हो, पोइ हुनजो मक़सदु क़ुर्बानी जो हीअ आहे इसार ऐं प्लस अल्लाह साईं ते ईमान। हीअ ज़रूरी आहे, ये कॉन्सेप्ट जेके सम्झने लाइ असांखे हीअ क़ुर्बानी जो मक़सदु ॿुधायो। सेकेंड शइ इहा आहे कि ईद जेका आहे डेफिनेटली जेका वर्किंग लेडीज़ आहिनि, पंहिंजे घर में बि टाइम उनखे स्पेंड करिणो आहे, प्लस जिते वर्किंग कंदी आहे हुते बि टाइम स्पेंड करिणो आहे। ऐं बीइंग अ डॉक्टर, मां तव्हांखे ॿुधायां, असांजी जेका जॉब आहे उहो 24 आवर्स बाउंड आहियूं। हिन में हीअं न आहे कि तव्हांखे मोकल आहे, असांखे अगरि जीअं ईद अचनि वारी आहे, पोइ हुन में असांजो रोस्टर रेडी आहे, पोइ हुन में असांखे पंहिंजो जेका ईद खां मतिलबु हीअ वर्किंग आवर्स उहो बि
मैनेज करिणो आहे, पोइ इट्स जस्ट लाइक अ रूटीन वर्क फॉर अस, त हिन में को बि ऑफ न आहे, हुनखे कंटिन्यू सही। करिणो ई करिणो आहे असांखे। हा, एसेंशियल सर्विसेज आहिनि त उहे एग्ज़ैक्टली, त पोइ हुन उन्हनि खे में इहा न आहे की ईद आहे तो तव्हां घर में ई तव्हां टाइम स्पेंड कयो, सही सही तव्हांखे वर्क खे बि करिणो आहे सही सही। prioritize। राजा साहब, तव्हां कीअं टाइम ॾींदा आहियो फैमिली खे, ओड़े पाड़े खे? छाकाणि त पॉलिटिकल लीडर आहियो, तव्हांखे पार्टी कारकुननि खे बि टाइम ॾियणो हूंदो, पार्टी लीडरशिप खे बि टाइम ॾियणो हूंदो, सॼो कीअं मैनेज कंदा आहियो? फैमिली बि आहे, फैमिली बि त ज़ाहिर आहे शिकायत रहंदी आहे तव्हांखे फैमिली खे, त तव्हां असांखे टाइम नथा ॾियो, ॿारड़ा चवंदा आहिनि कॾहिं? सियासतदान जी फैमिली खे हमेशह हिकिड़ी शिकायत हूंदी आहे, तव्हां असांखे टाइम नथा ॾियो। अच्छा अच्छा। ऐं उहा बिल्कुलु ठीकु शिकायत बि आहे, मां सम्झां। हम्म, छो जो असांखे तमामु घणियूं शयूं आहिनि जेके हिन धरती लाइ, मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ करणियूं आहिनि। पंहिंजियूं जेके असाइनमेंट्स आहिनि, छो मां बीइंग अ प्रोफेशन आई एम एन एडवोकेट, त मूंखे सुबुह जो टाइम त कोर्टुनि में ॾियणो हूंदो आहे। सही। उन खां पोइ जेको हाफ डे बाक़ी बचे थो, उन में तमामु घणियूं शयूं आहिनि करण जे लाइ। बीइंग एन स्पोक्स पर्सन टू द फेडरल गवर्नमेंट, हिते मूंखे सोशल मीडिया, इन्हनि सभिनी शयुनि ते, प्लस वरी जेके बि वफ़ाक़ जा इदारा आहिनि सिंध में कमु कनि था, उहे कहिड़ा कहिड़ा कमु करणु वञनि पिया, कहिड़ा कमु असां करे चुका आहियूं, उन्हनि जी इमेज बिल्डिंग जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो टफ जॉब आहे। वरी सिंध में वेही करे फेडरल गवर्नमेंट खे डिफेंड करणु मीडिया ते, इहो हिकिड़ो अञा वरी इन खां वधीक टफ जॉब आहे। सही। त इहे सभु शयूं मैनेज कयूं था, त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे फैमिली सफ़र करे थी। ऐं कोशिशि कंदो आहियां त मोकल वारे ॾींहुं फ़ोन घटि ॿुधां, पर हिन दफ़े जेको ईद वारो जेको सिस्ट हुयो, जंहिंमें असां पहिरियों दफ़ा फैमिली खे चयो त ईद वारनि ॾींहंनि में तव्हांखे टाइम ॾींदासीं, पर पोइ वरी मीडिया जा दोस्त, ईद शोज़, ईद रिकॉर्डिंग्स, इहे सभु शयूं, सही त लाज़मी ॻाल्हि आहे उन में बि टाइम कंज़्यूम थिए थो। सही ॻाल्हि आहे। उहो बि कोशिशि इहा ई रहंदी आहे त जेतिरो बि टाइम कढी सघूं फैमिली जे लाइ, उहो ज़रूरु हुननि खे ॾियूं, पर सही शिकायत ज़रूरु हूंदी आहे। सही। हा, पर हिकिड़ी शइ उहा शिकायत दूरि करण जे लाइ पोइ इहो ज़रूरु कमु कंदा आहियूं त साल में हिकु दफ़ो कुकिंग कंदा आहियूं असां, अच्छा त अच्छा। जीअं घरवारीअ जो हथु वंडराए माण्हू, ज़बरदस्त। उन में बि घरवारी चवंदी आहे त सभु शयूं तव्हां मूंखां था करायो, कटिंग मूंखां था करायो, हर शइ सॼो मेन्यू लाइ छा उहो करणु, उन खां पोइ तव्हां रुॻो देगिड़ी में शयूं विझी करे ऐं पचायो था, मतिलबु मञता पोइ बि कोन्हे। पोइ बि कोन्हे। अच्छा, कुकिंग तव्हां कंदा आहियो? जी, जी, बिल्कुलु, मां कुकिंग कंदी आहियां। मूंखे मतिलबु शौक़ु बि आहे कुकिंग करण जो न। अच्छा। तो इहे त मूंखे लॻे थो हर जेका लेडी आहे हुनखे शौक़ु हूंदो आहे कुकिंग करण जो, बाय नेचर आहे। सही। बाक़ी जेका आहे होटलिंग त माण्हू हू बि एज़ अ बीइंग अ पर डॉक्टर। कुकिंग हाणे माना उहो महदूद कोन रहियो आहे, मर्द बि कनि था कॾहिं हा। कॾहिं, पोइ ऐं भले उहे मर्द जे साल हथ में में साल। औरत खां वधीक शीरी थिए थी, हा जेका उहो इंटरनेशनल वधीक, शेफ हा, मेल्स आहिनि अॼुकल्ह हा, जेका आहे उहे famous। उन्हनि में टेस्ट जेका आहे वधीक थो अचे। इहो सभु दुनिया में चवंदा, मूंखे ख़बर न आहे, मूंखे त ख़ैर पंहिंजी घरवारी हथ जी मानी वणंदी आहे, टेस्टी लॻंदी आहे। सही सही सही। हा, इहो ज़रूरु चई छॾियो, न त वरी अच्छा, तव्हांजो पसंदीदा खाधो छा आहे? तव्हां छा खाईंदा आहियो, या छा वधीक सुठो छा पचाईंदा आहियो? अच्छा, मूंखे जेका आहे न पाकिस्तानी फूड वधीक सुठो लॻंदा आहिनि। जीअं कोरमा हुजे, चाइनीज़ बि मूंखे वणंदो आहे, पर कॾहिं कॾहिं अच्छा फॉर द अच्छा। टेस्ट चेंज जे लाइ न, सही। अदरवाइज़ बिरयानी ऐं इहा मुंहिंजो फेवरेट आहे। मटन बि मां सुठो पचाईंदी आहियां। अच्छा अच्छा हा। अच्छा, ज़बरदस्त। राजा साहब, महांगाई तमामु घणी आहे, माण्हू परेशान आहिनि, ओवरऑल पूरी दुनिया जो मसइलो आहे, इनखे बि सम्झी सघिजे थो। पेट्रोलियम मसनूआत जूं जेके क़ीमतूं आहिनि, या जेके बि मामला आहिनि, हाणे इनखे मैनेज कीअं करे? छाकाणि त हिकिड़ो माण्हू जेको 25-30 हज़ार रुपया ॾियाड़ी महीनो कमाए थो, ऐं उहो घर जो किरायो ॾिए, राशन वठे, वरी जॾहिं ईदूं अचनि थियूं त ॼण उन जे लाइ अञा वधीक चैलेंज हिकिड़ो बणिजी वेंदो आहे। कीअं इनखे सॉर्ट आउट करे सघिजे थो? तव्हां जी हुकूमत आहे, तव्हां छा था सम्झो, छा थियणु घुरिजे जो इनखे सम्झो जेके ॾिसो, हुकूमतूं त पंहिंजा इनिशिएटिव्स वठंदियूं रहंदियूं आहिनि वक़्तन फ़वक़्तन, पर पाकिस्तान जी आबादी जंहिं अंदाज़ में वधे पई ऐं वधी चुकी बि आहे, उन में हुकूमतुनि जा इनिशिएटिव्स तमामु घटि माण्हुनि ताईं पहुची सघनि था, उन मां मुस्तफ़ीद तमामु घटि माण्हू थी सघनि था, बेरोज़गारी उन खां वधीक आहे। ऐं माण्हुनि जो जेके रोज़गार में बि आहिनि, उन्हनि जी जेका आमदनी आहे उहा उन लेवल ते न आहे जो हिन महांगाई जो सामनो करे सघनि। इन करे हुकूमती लेवल ते वधि में वधि इहो थींदो आहे त इकोनॉमिक पॉलिसीज़ अहिड़ियूं ॾिजनि जंहिंमां थोरो घणो महांगाई घटि थिए, थोरो घणो माण्हुनि जी जेका आमदनी आहे उन में इज़ाफ़ो थिए। पर बुनियादी तौर ते तव्हां ॾिसंदव त इहो हिकिड़ो इर्तिक़ाई अमल आहे। असां अॼु खां तव्हां 100 साल अॻु में हलिया वञूं त असांजा जेके माण्हू हुया उन्हनि जा रोज़गार इहे न हुया जेके अॼु आहिनि। सही। अहिड़े तरीक़े सां हाणे दुनिया तमामु घणो तब्दील पई थिए। अॼु असां वटि जेके माण्हू रोज़गार कनि पिया, या जेका उनजी आमदनी घटि आहे, उन्हनि खे हाणे ट्रांसफॉर्म करणो पवंदो, स्विच करणो पवंदो उन्हनि ॿियनि कारोबारनि में जिते आमदनी वधीक आहे। त हिकु तरफ़ महांगाई बि थोरी घटि थिए, ॿिए तरफ़ माण्हू पंहिंजी आमदनी में बि इज़ाफ़ो कनि, छो जो महांगाई एतिरी घटि कोन थी सघंदी जो उन जेका अॼु आमदनी आहे माण्हुनि जी उन सां कॉम्पीट करे सघे ऐं माण्हुनि जी क़ुव्वत ख़रीद में इज़ाफ़ो थी सघे।
इहो मुमकिन न आहे, तॾहिं दुनिया में ईअं कोन थींदो आहे। तव्हां तारीख़ पढ़ो, जेके सदियुनि खां वठी करे माण्हुनि जे रहिया आहिनि, त उहे हमेशह रोज़गार, उन जे जेके नॉर्म्स एंड वैल्यूज़ आहिनि, उहे तब्दील थींदा रहिया आहिनि। सोसाइटी जा नॉर्म्स वैल्यूज़ तब्दील थींदा रहिया आहिनि। सही वक़्त जे हिसाब सां वक़्त जे जीअं हिसाब सां जिदत अचे तब्दील, थी। एग्ज़ैक्टली। हाणे ॾिसो, हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर अची वियो आहे। हाणे त अञा वधीक माण्हुनि जो जेको कमु आहे उहो घटिजंदो थो वञे, मशीनुनि जो कमु वधीक थींदो थो वञे। त हाणे माण्हू छा कंदा? त हाणे असांखे नयूं जदीद क़िस्म जा जेके हुनर आहिनि, उन्हनि में असांखे ट्रेंड थियणो पवंदो। हाणे हुकूमत उन सिलसिले में प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे त असां माण्हुनि खे जदीद फ़न सां मुतारिफ़ करायूं ऐं उन में उनखे ट्रेंड कयूं। ऐं न सिर्फ़ु ट्रेंड कयूं, अहिड़े क़िस्म जा कोर्सिस करायूं जेके कोर्सिस यूरोपियन कंट्रीज़ में बि रिकमेंडेड हुजनि, रिकग्नाइज़्ड हुजनि, ऐं अमेरिका में बि रिकग्नाइज़्ड हुजनि। इन करे त पहिरियों जेके असां वटि सर्टिफिकेशन थींदी हुई, ट्रेनिंग प्रोग्राम्स हूंदा हुआ, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जे लाइ जॉब जेके निकिरंदी हुयूं, उहे अरब ममालिक में निकिरंदी हुयूं, वधि में वधि मिडल ईस्ट में। हाणे असां कोशिशि कयूं था त असां इन क़िस्म जी ट्रेनिंग ॾियूं ऐं उन जेका सर्टिफिकेट उनखे मिले उहो एलिजिबल हुजे, त तव्हां वञी करे यूरोप में बि जॉब करे सघो, या उते वञी करे तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहो ऐं अमेरिका में बि वञो, जेके उन्हनि मुल्कनि में घुर्ज आहे जंहिं शइ जी। त मैन पावर जे हिसाब सां, यूथ खे एम्पावर करण जे हिसाब सां, ऐं उन्हनि खे ट्रेंड करण जे हिसाब सां प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम तमामु ज़बरदस्त कमु पिया कनि। इन सिलसिले में असां हिकिड़ी एप्लीकेशन डाउनलोड पंहिंजो मुतारिफ़ कराई आहे प्राइम मिनिस्टर्स यूथ हब जे नाले सां। ऐं उहा एप्लीकेशन जीअं तव्हां आमतौर ते इंस्टा या फेसबुक या ईअं डाउनलोड कंदा आहियो, तव्हांखे उहो पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करणी आहे। स्टोर मां उन में तव्हांखे पंहिंजा कवाइफ़ विझणा आहिनि, जेके बि तव्हांजी क्वालिफिकेशंस आहिनि, तव्हांजूं जेके बि एक्सपर्टीज़ आहिनि, उहो सॼो फॉर्म फिल कंदो। उहा एप्लीकेशन तव्हां सां मुसलसल राब्ते में रहंदी। दुनिया में किथे बि, सिर्फ़ु पाकिस्तान में न, दुनिया में किथे बि तव्हांजी घुर्ज हूंदी, तव्हांखे उहो पंहिंजो पाण उन में तव्हांखे हिकिड़ो नोटिफिकेशन ईंदो, तव्हां उते अप्लाई करे सघो था, यानी दुनिया तव्हांजे अॻियां खुली वेंदी। वरी बि माण्हुनि खे पाण खे कोशिशि करणी आहे त असां जदीद तक़ाज़नि सां पंहिंजो पाण खे तब्दील कयूं। सही। डॉक्टर साहिब तव्हां कीअं था ॾिसो, जीअं राजा साहिब ॻाल्हि कई त हाणे AI जो दौर आहे ऐं अञा ईंदड़ जेके 5 खां 10 साल आहिनि उन्हनि में त वधीक टेक्नोलॉजीज़ अचनि पियूं। बिल्कुलु। असां किथे बीठा आहियूं, पाकिस्तान जी औरत, सिंध जी औरत किथे बीठी आहे? हाँ, ॾिसो, अगरि कंपैरिजन अंडर डेवलप कंट्रीज़ या डेवलप कंट्रीज़ सां कंपैरिजन पॉसिबल न आहे, ठीकु आहे। हिन में असांखे हीअ सम्झ अॼुकल्ह दौर चेंज थी वियो आहे। जीअं असांजो टाइम हो, हुन में डॉक्टर्स, लॉयर्स, इंजीनियर्स हिते फोकस हो, इलाही फोकस हो। जेको बि माण्हू मतिलबु हिते हिकिड़ी स्कीम हुई न, हाँ, MBBS करणो आहे, ऐं लेडीज़ खे MBBS करणो आहे, जेंट्स खे इंजीनियरिंग करणो। हाणे उहो ट्रेंड चेंज आहे। जीअं सर मूंखे हाणे चयो कि हुन में AI जो दौर अची वियो, ठीकु आहे, एग्रीड। पर हिन सां गॾु असांजो अंडर डेवलप कंट्रीज़ में इंडस्ट्रियलाइज़ेशन जी बि इलाही ज़रूरत आहे। हुन में अगरि इंडस्ट्रीज़ ते असां फोकस कंदा, फैक्ट्रीज़ खे फोकस कंदा, हुन में जॉब अपॉर्चुनिटीज़ वधी वेंदी। यूथ खे सीखे सभिनी खे गवर्नमेंट जॉब कोन मिलंदी, ज़ाहिर बाउंड आहे न, गवर्नमेंट बि सभिनी खे त प्रोवाइड न कंदी। पोइ हुन में आउट ऑफ वे तव्हां हुनखे जॉब अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड कयो, छाजे करे असांजी यूथ जेका 62% आहे, फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे न। जॉब न आहे, क्वालिफिकेशन आहे, डिग्री आहे, डिग्री खे छा करनि? ठीकु आहे, AI टेक्नोलॉजी बि अडॉप्ट करनि, पर हुन सां गॾु कोई ऑल्टरनेट बि हुजे, हुन सां गॾु असांजी कंट्री में हुजे, विद इन आवर कंट्री हुजे। हिते अगरि हुनखे फैसिलिटेट कयूं असां थ्रू इंडस्ट्रियलाइज़ेशन, फैक्ट्रीज़ और कोई ॿियो सोर्स हुजे, त मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितर आहे। ठीकु आहे, ॿाहिरि जी पढ़ाई बि सही आहे, AI जो जेका दौर आहे उहा बि सही आहे, पर हुन सां गॾु कोई कंपनसेशन बि ज़रूरी आहे, जेका गवर्नमेंट खे फोकस करिणो आहे। सही ॻाल्हि, वाक़ई ईअं त आहे। अच्छा राजा साहिब, जीअं असां ॻाल्हि कईसीं त हाणे दुनिया सां हलणो आहे गॾु, AI जो ज़मानो आहे। जेके फ़ोन, गैजेट्स या मोबाइल फ़ोन्स आहिनि, उहे त तक़रीबन हर माण्हू वटि आहिनि। हाणे नेटवर्क जो इशू आहे, माण्हुनि वटि एतिरो रोज़गार कोन्हे जो हू पैकेजिस करे सघनि। पोइ एजुकेशन जेका आहे, असां वटि हाणे ऑनलाइन एजुकेशन जी तरफ़ बि वञूं पिया, ख़ासि तौर ते कोविड खां पोइ ऐं जेके इन सॼे प्रोसेस जे दौरान। त हाणे असां उहे माण्हू जेको बैराड़ीअ में 18 कलाक लोड शेडिंग आहे, उहो कीअं उन शइ खे अवेल करे सघंदो, उहो कीअं उनखे फॉलो करे सघंदो? इहे बि त पंहिंजी जाइ ते इशूज़ आहिनि। असां वटि एनर्जी क्राइसिस बि त तमामु वॾा आहिनि। वज़ीर आज़म हाणे ताज़ो जॾहिं चाइना विया, उते जेके MOUs असां साइन कया आहिनि चाइना सां, CPEC 2 बि अचे पियो, ऐं उते सिर्फ़ु गवर्नमेंट टू गवर्नमेंट न, पार्टीज़ टू पार्टीज़, पॉलिटिकल पार्टीज़ बि पाण में मुआइदा कया आहिनि। त असां तव्हांखे जेको चाइना हेॾी वॾी इन्वेस्टमेंट इंशाल्लाह आणे पियो पाकिस्तान में,
त कहिड़ी बि जमात जी गवर्नमेंट अचे असां हुनखे डिस्टर्ब न कंदासीं, असां कंटिन्यू कंदासीं, छो जो चाइना खे गुज़िरियल जेको तजुर्बो CPEC 1 में थियो उहो इहो थियो त PMLN जॾहिं CPEC खणी आई, उन खां पोइ जॾहिं PTI जी गवर्नमेंट आई त PTI CPEC बंदि करे छॾी। इन करे हुननि खे हाणे गारंटी खपे तमामु जमातुनि जी बि। हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बि माण्हू गॾु हुया प्राइम मिनिस्टर सां, ॿियनि जमातुनि जा जेके बि क़ौमी असेंबली में PTI जा बि हुया। पार्लियामानी जेके बि अच्छा, आहिनि पार्लियामेंट। लीडर्स जेके आहिनि सही। या पार्लियामानी जमातूं आहिनि उहे गॾु हुया, उन्हनि सभिनी उते सिग्नेचर्स कयूं आहिनि। ऐं चाइना सां असां हिकु तमामु वॾो जीअं हाणे अॻे ॻाल्हि कई त पाकिस्तान में इंडस्ट्रीज़ जो ॼार विछाइण वञूं पिया। पहिरियों असांजो जेको पैशन हुयो तव्हांखे यादि आहे, ऐं इहो इन करे कयोसीं त इंडस्ट्री विदाउट रोड्स नथी कामयाब थी सघे। पाकिस्तान में रोड इंफ्रास्ट्रक्चर न हूंदो, इंडस्ट्री पंहिंजो सामान बर वक़्तु न पहुचाए सघंदी, न रॉ मटीरियल इंडस्ट्री ताईं पहुचंदो। सही। इन करे माण्हू चवंदा आहिनि रोड रस्ता छा असां खाईंदासीं छा, रोड रस्ता इताई ज़रूरी हुया, ज़रूरी आहे। ऐं तमामु वॾो विजन हुयो उन वक़्तु जे प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ साहब जो, जॾहिं हुननि लाहौर इस्लामाबाद मोटरवे शुरू कयो। उहो सिर्फ़ु लाहौर इस्लामाबाद मोटरवे न, उनजे पोयां हिकिड़ो वॾो ख़्वाबु हुयो, ऐं उहो ख़्वाबु छा हुयो त पूरो मुल्क असांजे पाड़े में अफ़गानिस्तान रीबिल्ट थियण पियो वञे, सॼो जो सॼो मुल्क, जंहिंमें इंडस्ट्रीज़ बि लॻनि हा, जंहिंमें एयरपोर्ट्स ठहनि हा, रेलवे स्टेशन्स ठहनि हा, रेलवे ट्रैक्स ठहनि हा, ऐं तमामु माने पूरो जो पूरो मुल्क, मतिलबु हिकिड़ी बिल्डिंग कोन पई ठहे, पूरो मुल्क पियो ठहे, ऐं उन में तमामु वॾो रॉ मटीरियल या जेके शयूं इंडिया खां अफ़गानिस्तान वञणियूं हुयूं, ऐं असां वटि रोड न हुयो, ऐं असां मोटरवे उन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब इहो सोचे ठाहियो त असां फी ट्रक खां बि जेकॾहिं $200 बि राहदारी वठंदासीं त असां $अरबें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फॉरेन एक्सचेंज में असां कमाए सघूं था, ऐं उहो गेम चेंजर हिकिड़ो इवेंट हुजे हा। उन खां पोइ तव्हां ॾिठो छा थियो मुल्क सां, कहिड़े तरीक़े सां एडवेंचर्स कयो वियो, कारगिल वारो इशू थियो, पोइ नवाज़ शरीफ़ साहब खे घर मोकिलियो वियो, उन खां पोइ जलावतन, वरी ॿीहर आयो, ॿीहर वरी सफ़र शुरू कयोसीं त पुट खां पघार न वठण जे जुर्म में। यानी हिन मुल्क में जेको माण्हू गेम चेंजर मनसूबा आणे पियो, उन खां मुल्क जो जेको भलो करे उनखे असां उन सां छा पिया कयूं। सही। त इहे सभु शयूं त चवंदा न माज़ी अज़ाब है या रब छीन ले मुझसे हाफ़िज़ा मेरा, त उहो त कमु थियो आहे असां सां, पर पोइ बि असां ई आहियूं, असांजा ई उहे चेहरा आहिनि जेके वरी बि कमु, हाणे CPEC 2 पिया आणियूं, मोहतरम वज़ीर आज़म मुंहिंजी पूरी टीम ॾींहं राति कमु पई करे, ऐं हाणे जेको असां चाइना, ॾिसो असांखे रीजनल जेको शयूं आहिनि असांखे उन ते ई वधीक फोकस करिणो आहे। 7 समुंड पार जेके मुल्क वेठा आहिनि उहे असांखां एतिरी असांजी हेल्प कोन था करे सघनि जेको असांजे पाड़ेसरी मुल्क त चाइना ते असांजो इन्हिसार इन करे बि आहे त चाइना सां मिली करे, ऐं चाइना जो पिणु वॾो फ़ाइदो आहे, चाइना खे गरम पाणिनि ताईं रसाई खपे, चाइना खे पंहिंजो जेको सामान आहे उहो थ्रू अरबिक सी उन्हनि खे उते उन्हनि लाइ वधीक फिज़िबल आहे, वधीक बजाए जो पोर्ट यूज़ कनि ईरान जो या ॿिए किथां जो, उन्हनि खे पाकिस्तान ज़्यादा कॉस्टली पवंदो, त इन करे हिक ॿिए जे मफ़ादनि जो असां तहफ़ुज़ कंदे पाकिस्तान खे तमामु वॾी तरक़ी ॾेई सघूं था। इन में को बि शक न आहे त इंडस्ट्रीज़ तमामु वॾी तादाद में हिते लॻंदियूं, फैक्ट्रीज़ लॻंदियूं, तमामु घणो रोज़गार पैदा थींदो, बिल्कुलु थींदो, पर जेका मां पहिरीं ॻाल्हि कई त नौजवान खे उन फैक्ट्री में कमु केरु कंदो, जे तव्हां ट्रेंड न हूंदो, तव्हांखे मशीनरी जी ख़बर न हूंदी, तव्हांखे AI जी ख़बर न हूंदी, तव्हांखे उतां जेकॾहिं टेक्निकल असां वटि नौजवान न हूंदो त पोइ मजबूरन उहे मुल्क पंहिंजे मुल्कनि खां माण्हू वठी अची करे रोज़गार ॾींदा। त इन करे असांखे सुभाणे जी तयारी अॼु ई करणु घुरिजे। इन करे प्राइम मिनिस्टर यूथ हब इज़ द बेस्ट डिवाइस फॉर टुडेज़ यूथ, त उहे अॼु ई उन पंहिंजो पाण खे तयारु कनि त सुभाणे जेके तरक़ी अचे त उनखे यूटिलाइज़ करे सघे। अच्छा, डॉक्टर साहिब तव्हां खां सवाल पुछंदुसि, तव्हां जीअं त ईद जा ॾींहं हलनि पिया, ईद आहे ऐं उन में बि तव्हां पंहिंजी ड्यूटी कंदा आहियो, या कॉल अची वेंदी आहे, ऑन कॉल हूंदा आहियो, कॉल ते हलिया वेंदा आहियो, त पोइ तव्हां जेकॾहिं किथे ॿाहिरि वञण जो प्रोग्राम ठही वियो आहे फैमिली सां, ऐं वरी तव्हांखे कॉल अची वई इदारे मां तव्हांखे उते वञिणो आहे, पोइ तव्हां कीअं मैनेज कंदा आहियो? बिलीव कयो हीअं कई दफ़ा ईअं थिए बि वियो आहे न, मतिलबु हीअं जेका रूटीनली मां ॿाहिरि वेंदी आहियां, अनएक्सपेक्टेडली कॉल अची वेंदी आहे। फर्स्ट प्रायोरिटी मुंहिंजी वाक़ई जॉब जी हूंदी आहे, मूं सां गॾु मुंहिंजी फैमिली बि हुजे त मां गाॾी टर्न कंदी आहियां हुते जेका पेशेंट सां हुनखे ॾिसंदा आहियूं, छाजे करे इहे कॉल जो मतिलबु आहे एमरजेंसी आहे, हिन जो मतिलबु आहे कि कंहिंजी सिहत मुतासिर आहे ऐं डॉक्टर जी अवेलेबिलिटी ज़रूरी आहे, पोइ डेफिनेटली मां हुनखे जेका प्रायोरिटी आहे पंहिंजे पेशेंट्स खे कंदी आहे, पोइ हुनखे लिंगर ऑन कंदी जेको बि मुंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे। इहा ज़रूरी बि आहे, छाजे करे हिकिड़ी कंफाइनमेंट प्लस अगरि तव्हांखे मेडिकल जी नीड आहे पोइ कोई ऑप्शन न आहे मूं वटि, मूंखे हुते वञिणो बिल्कुलु आहे। ऐं मुंहिंजी प्रायोरिटी बि हीअ हूंदी आहे कि पेशेंट सफ़र न करे। सही, हा न, इहो तमामु बहितर आहे। ज़ाहिर आहे डॉक्टर ऐं पेशेंट जो हिकिड़ो अहिड़ो
ताल्लुक़ु रहे थो, जी, ज़िंदगी ऐं बिल्कुलु। मौत जो सवाल रहे थो। राजा साहिब तव्हांखे खाइण में छा वधीक पसंदि हूंदो आहे? ईद जा ॾींहं हलनि पिया, जीअं उहो नंढी ईद हूंदी आहे या मिठी ईद हूंदी आहे, उन ते त सयूं पाण खाईंदा आहियूं बिल्कुलु। ऐं हथ जूं सयूं तव्हां ज़रूरु खाधियूं हूंदियूं पीर जे ॻोठ में। हा, हाणे ख़बर नाहे खाओ था अलाए नथा खाओ, पर हाणे उनखे मिस कंदा आहियूं, असांजी पुफी पाण ठाहींदी हुई हा, ऐं हाणे मिस कंदा आहियूं उहे सभु शयूं। सही ॻाल्हि आहे। पर नंढी ईद हुजे या वॾी ईद हुजे, मटन मूंखे मतिलबु सभ खां वधीक फेवरेट मुंहिंजो अच्छा, मटन जेको आहे उहो ज़बरदस्त। सही सही। अच्छा, तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त कुकिंग बि तव्हां कंदा आहियो, त उन में तव्हां वधीक सुठो छा कुक करे वेंदा? मटन ई कुक कंदो आहियां अच्छा, ऐं एतिरो ज़बरदस्त ठाहींदो आहियां जो वाक़ई मूंखे बि लॻंदो आहे त वाक़ई तमामु टेस्टी ठहियो आहे। घर जे सभिनी भातनि खे चवंदो आहे लॻंदो आहे त ज़बरदस्त, मतिलबु हीअ असां ज़िंदगीअ में कोन खाधो आहे, एतिरो टेस्ट आहे हुन में। मतलब हर उहो दफ़े कुदरती उहो ठही वेंदो आहे, हा हर अच्छा, दफ़े अच्छा, कॾहिं बि ख़राबु कोन थियो इहो आहे। कॾहिं खाइणो पवंदो असांखे कॾहिं दावत जिते बि मां बस ॻाल्हि कयां था सभई चवंदा ज़रूरु ठाहींदा त सभिनी खे घुराईंदा। हा, सही, 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 ॾाढो ज़बरदस्त। अच्छा, डॉक्टर साहिब जीअं खाधनि जी ॻाल्हि हले पई, हुँ। त पाण ॻाल्हि कईसीं त तव्हां कुकिंग कंदा आहियो। ज़ाहिर आहे कुकिंग हाणे त वरी मतिलबु दौर चेंज थी चुको आहे, मर्द बि पंहिंजे घरनि में कुकिंग कनि पिया ऐं सुठी ॻाल्हि आहे त उहे पंहिंजे घर वारनि खे हाँ, हथु सपोर्टिव वंडाइनि आहिनि। पिया, सपोर्ट कनि पिया, या उहे जेकॾहिं वर्किंग लेडीज़ आहिनि त उहे वरी हुँ। और वञनि थियूं त इहो हिकिड़ो पॉज़िटिव शइ आहे, सुठी शइ आहे। अच्छा, तव्हांजे घर में कीअं कुकिंग थींदी आहे? मतिलबु रिवायती खाधा ठाहिया वेंदा आहिनि जी, ईद जी, जे जी। ॾींहंनि में, या फ़रमाइश हूंदी आहे त बसि आउटिंग करणी आहे, ॿाहिरां घुराइणो आहे? न, ट्रेडिशनल जेका ईद जो हूंदो आहे हुन में हुँ, फ़रमाइश कंदा आहिनि। जीअं जीअं मुंहिंजा बेबीज़ चवंदी आहे आज पुलाउ ठाहियो मम्मा, और या चिकन या हुँ, मटन, हुँ, पोइ मां जेका रिवायती फूड हूंदो आहे उहो ठाहींदा आहियूं बिल्कुलु। अच्छा, कलेजी त मस्ट आहे, स्पेशली ईद वारे जेका हुन में न, सही। पोइ इहा त मां बिल्कुलु जेका ट्रेडिशनल फूड्स आहे हुनखे फ़ॉलो कंदासीं। सही, सही। अच्छा, दोस्तनि सां तव्हांजो टाइम स्पेंड थींदो आहे? न ॾींदा आहियो टाइम दोस्तनि खे? कीअं हूंदो आहे ईद जे ॾींहंनि में ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में या मुख़्तलिफ़ शहरनि में जेके दोस्त रहनि था, कमकार जे हिसाब सां, जॉब्स जे हिसाब सां, मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि इवन ईअं बि थिए थो, त उहे जॾहिं वरी गॾिजनि, छा तव्हांजूं कोई अहिड़ियूं गैदरिंग्स थींदियूं आहिनि या वरी बसि उहे ई एक्सक्यूज़िज़ ई हूंदा साल आहिनि? में इहा हिकिड़ी इहा ईद जेका ईंदी आहे, इहा असांखे इन करे बि तमामु घणो इंतज़ारु रहंदो आहे त कराची में हिकिड़ो ट्रेंड आहे बारबीक्यू पार्टीज़ जो, हुँ, ऐं छतुनि ते ख़ासि तौर ते उहे दोस्त कंदा आहिनि। सही। तो कॾहिं मुंहिंजी छत ते हलिया आया, कॾहिं असां उन्हनि जी छत ते वियासीं, पोइ सभई दोस्त कॉलेज फेलोज़, स्कूल फेलोज़, हुँ, पाण में हुँ, कचहरी बि कयूं, बारबीक्यू बि हले पियो, पाण बारबीक्यू ठाहियूं पिया, किथे किथे को एक्सपर्ट बि घुराए था वठूं। सही। त उहे जेके कचहरियूं आहिनि उहे हिन ई ईद खां पोइ मतिलबु गोश्त हर को पंहिंजे घर में रखंदो आहे संभाले, त भाई मुंहिंजे स्पेशली दोस्तनि जे लाइ सही, त इहे बारबीक्यू जे लाइ कंदासीं। त सही। बिल्कुलु दोस्तनि खे टाइम ॾींदा आहियूं ऐं इन ई बहाने सां ॾींदा आहियूं बारबीक्यू नाइट्स जे हवाले अच्छा, सां। नंढपण जी को वाक़ियो, को ईद जो अहिड़ो को ख़ासि तव्हांखे यादि हुजे, का अहिड़ी ईद उहा असां सां ज़रूरु शेयर कयो जेकॾहिं तव्हांखे अहिड़ी का हिकिड़ो मेमोरीज़ अजीब में आहे। वाक़ियो थियो, ईद जा ॾींहं हुजनि ऐं मुंहिंजे वालिद साहब हुन वक़्तु ARDC जो सदर हुया, हुँ, ऐं असां ईद जे ॾींहं ते वञूं पिया। अच्छा, फ़ोन आयो बाबा खे त नवाबुद्दीन नसरुल्ला ख़ान जेको आहे उहो कराची ईंदो ऐं तव्हां उनजी दावत कंदो, ऐं ARD में 17 अरिड़हं जमात हुयूं, मतिलबु तमामु वॾी दावत करणी आहे हिकिड़ी, सही। ऐं असां वटि पैसा कोन हुया। ऐं ईद जी नमाज़ पढ़ी मोचूं पिया त हिकिड़ो फ़क़ीर रस्ते ते मिलियो ऐं उन बाबा खे चयो त मूंखे 1000 रुपयो ॾे, डायरेक्टली 1000 रुपयो घुरी, सही, हज़ार जी सदा हुई। 1000 ई सदा हुई। ऐं बाबा 1000 कढी हुनखे ॾेई छॾियो। त मां मूंखे ख़बर ई आहे बाबा हाणे उहो दावत बि करणी आहे, पैसा बि कोन्हनि, इहो अरेंज कीअं कंदासीं, छा कंदासीं? बाबा चयो बाबा हाणे अलाह जो सौदो थियो, अलाह सां सौदो कयो आहे, त ॾिस अलाह पाण ई मदद कंदो। सही, अच्छा, ईअं कंदे असां घर जॾहिं पहुतासीं, नमाज़ मतिलबु पढ़ी मस्जिद खां घर पहुतासीं, त ॿाहिरि कुझु माण्हू नज़र आया असांखे। वेझो पहुतासीं त उहे ठिटे जा कुझु माण्हू हुया जिन खे बाबा ज़मीन ॾिनी हुई कुझु 2-3 साल अॻु में, त बाबा ही तव्हां कजो, पोइ जेको बि हिसाब किताब थिए पाण में कंदासीं। त उहे 2-3 लख रुपया खणी बीठा हुया ऐं उन्हनि चयो त साईं हाणे तव्हां त वरी असांखे यादि ई कोन कयो, ही असांजे फ़सुल थिया, ही थिया, 2-3 साल जो हिसाब किताब थियो, उन में अधु असां खयासीं, अधु जेका तव्हांजा पैसा हुया ही असां खणी आया आहियूं। ॿियो वक़्तु मिले कोन पियो, ईद वारो ॾींहुं हुयो, मतिलबु ईद बि मिली चऊं ऐं तव्हांखे सही, त बाबा मूंखे ॾिसी करे चयो ॾिस ॾिठई हाणे अलाह साईं सां सौदो कयोसीं, 1000 रुपयो नाले ते ॾिनोसीं, त असांखे ख़्यालु ख़्वाब बि न हुयो त ठटे वारी ज़मीन जा असांखे पैसा मिलणा। सही। त इहो मूंखे वाक़ियो हमेशह यादि रहंदो आहे ईद जी मुनासिबत सां। अच्छा, अच्छा।
सही, तव्हांजी नंढपण में ईद कीअं गुज़रंदी हुई? अच्छा, असां त मिस कंदा आहियूं ॻोठ वारी जेका ईद हूंदी आहे न, त हुन में इलाही मज़ो ईंदो आहे। सही, छाजे करे शहर जी लाइफ न इलाही फास्ट आहे। सही। हिते टाइम नथो मिले। पोइ जीअं असां वेंदा आहियूं पंहिंजो शहरो फिरोज़ ॻोठ हुते अॻिते न्यू जोतो ई आहे। पोइ हुँ, असां मिस कंदा अञा ताईं मां मिस कंदी आहियां न। अच्छा, अच्छा। हा, पोइ हुते असांखे यादि आहे की जीअं असां वेंदा हुते सभु इकट्ठा मतिलबु जीअं फैमिली जे मेंबर्स हूंदा आहिनि, सभु गॾु हूंदा आहिनि। पोइ हुते कचेरी बि हूंदी आहे, बारबेक्यू बि हलंदो। हुँ, मतिलबु हुँ, सॼी राति असां हुते कचेरी कंदा। अञा ताईं मां उहो मिस कंदी आहियां, उहो टाइम जेका आहे न सही, बचपन वारो। सही, सही। पोइ हुँ। उहे हाणे तव्हां उहे शयूं हाणे उहो नथा टाइम वठो? नथो मिले असल हुँ, में न, हिते मां चवां थी न शहर जी जेका लाइफ आहे इलाही फास्ट आहे। पोइ सही, हुते मतिलबु कॾहिं वेंदा आहियूं ॻोठ, ईअं न आहे की न वेंदा आहियूं। पर रूटीन में टाइम नथो मिले मूंखे। सही, हुँ। सही। राजा साहब समाजी तरक़ीअ खे कीअं पिया ॾिसो? पाण हुकूमतुनि जी त डेफ़िनेटली ज़िमेवारी आहे, रियासत जी ज़िमेवारी आहे, पर हर माण्हू जी, हर शहरी जी पंहिंजी ज़िमेवारी बि हूंदी आहे। छा था ॾिसो असां वटि हर शहरी पंहिंजी ज़िमेवारी निभाए पियो, ख़ासि तौर ते ही जेके ईदुनि जा ॾींहं थियनि था, हिन में गंदगी थींदी आहे। जेके इदारा लाॻापियल इदारा आहिनि उहे हंध बि मुक़ररु कंदा आहिनि, उहे कंटेनर बि हुते रखंदा आहिनि, पर पोइ बि असां छा कंदा आहियूं जो पंहिंजे दर जे आॾो ई उहो जानवर जी खल उछलाए छॾींदा आहियूं, ओजड़ी उछलाए छॾींदा आहियूं, उनजो जेको बि हूंदो आहे। समाजी तरक़ीअ में इन रवैये जो केतिरो? समाज मां सम्झां थो त पंहिंजी ज़िमेदारियुनि खां वाक़िफ़ ई न आहे। हुनखे हिकिड़ी ट्रक जी बत्तीअ जे पोयां लॻायो वियो आहे। ॾिसो इहो असांजो जेके ट्रेंड सेटलर्स आहिनि, जेके मीडिया जे दोस्त वेहूं था, जेके हुँ, पॉलिटिक्स कयूं था, जंहिंखे माण्हू ॿुधनि था, असां हिकिड़ो ट्रेंड सेट करे छॾियो आहे। हुँ, ऐं उहो ट्रेंड इहो आहे त असां हुकूमतुनि ते एतिरी तनक़ीद कई आहे ऐं हुक्मराननि खे चोर, डाकू, करप्ट चई हाणे माण्हुनि जो हिकिड़ो ट्रेंड सेट थी वियो आहे। समाज जो हिकिड़ो मूड सेट थी वियो आहे। जेको करिणो आहे हाणे हिनखे करिणो आहे। इहे चोर आहिनि, इहे सही थींदा त सभु कुझु सही थी वेंदो। इहे करप्ट आहिनि, इहे करप्शन ख़तमु कंदा सभु कुझु सही थींदो। असांखे कुझु न आहे करिणो हाणे। सही। उन तरफ़ उहो लाड़ो रहियो ई न आहे समाज जो त बाबा बीइंग ए पर्सन असांजे मथां बि कुझु ज़िमेदारियूं आहिनि। मूंखे ॿुधायो न कहिड़ो सियासतदान या हुक्मरान तव्हांजे घर जे ॿाहिरां पयल ओझड़ीअ खे अची करे उहो डस्टबिन में विझंदो अची करे। उहो तव्हांखे करिणो आहे, पाण तव्हांखे करिणो खणाइणो आहे, स्वीपर आहे। खां तव्हांखे खणाइणो आहे, तव्हांखे निगरानी करणी आहे। कुर्बानी ईद थी वञे, चूनो तव्हांखे विछाइणो आहे। रत लॻी पई आहे ॿाहिरि, उन मां बीमारियूं थियनि थियूं, ताफ़ुन थिए थो। इन ईद खां पोइ तव्हां ॾिसंदा आहियो त मक्खियूं तमामु घणियूं थी मक्खियूं थियूं थी वञनि। पिया। इहा ज़िमेदारी ठीकु आहे, इदारा आहिनि, यूसी लेवल ताईं जेके शयूं आहिनि, लोकल गवर्नमेंट आहे, पर उन्हनि ताईं अप्रोच कंहिंखे करणी आहे, कंहिंखे उन तरफ़ तवजा ॾियणी आहे। मोहल्ला कमेटियूं काॾे वयूं, हुँ, जेके सोशल वर्किंग कंदियूं हुयूं, जेके पंहिंजो असांजे सोसाइटी में जेके कमेटीज़ हूंदियूं हुयूं, उहे काॾे वयूं। त ॻोठ सुधार असांखे ॻोठ तंज़ीमूं सुधार ऐं तंज़ीम मुख़्तलिफ़ हूंदियूं जेके हुयूं, हूंदा हुआ। उहे सभु शयूं ख़तमु थींदियूं थी वञनि। हुँ, एंटरटेनमेंट माण्हुनि वटि न आहे रही काई बि। हर नंढो वॾो जेको बि आहे उहो मोबाइल ते वेठो आहे। कचहरियूं ख़तमु थी वयूं आहिनि। मालूमात ताईं रसाई, सही मालूमात ताईं रसाई ख़तमु थी वई आहे। फेक न्यूज़ ते यकीन करे माण्हू उन ते हिकिड़ो राय मां हमवार करे छॾनि था। बाबा इहा ॻाल्हि कूड़ी हुई जंहिंखे तव्हां सम्झो था, न बसि इहो असां पढ़ियो आहे, पाण पढ़ियो आहे साईं। बाबा हुँ, उहो तव्हां पढ़ियो त आहे, पर उहो कूड़ लिखियलु हुयो, ग़लति लिखियलु हुयो। सही। त सोसाइटी जेका आहे न, समाज पंहिंजी ज़िमेदारियुनि खां लावाक़िफ़ आहे ऐं उन में असां सभिनी जो ॾोह आहे। असां ट्रेंड सेटलर्स जेतिरा बि आहियूं, जेके माण्हुनि खे सोचण ते मजबूर कयूं था, हुँ, असांखे इन तरफ़ ई वधीक तवजा ॾियणी घुरिजे। रोज़ ज़रूरी त न आहे त भला रोज़ वेही करे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ई ॻाल्हि कयूं। मतिलबु असां ते इल्ज़ाम लॻे, असां डिफेंड कंदा रहूं। इहा ई सियासत त न आहे। सेम रोज़ाना 30 ॾींहं रोज़ माना हा, इहे ई। इहा ई शइ आहे। असांखे माण्हुनि खे इहो बि त ॿुधाइणु घुरिजे। अच्छा, जेकॾहिं कोई ॿुधाए थो, चवंदा हे मौलवी आहे, यानी असां इहो सिर्फ़ु मौलवी जो कमु रखी छॾियो आहे ज़हन में, त बाबा मौलवी ॿुधाईंदो सफ़ाई नस्ल ईमान आहे, सफ़ाई बि करणी आहे, कंहिं ग़रीब जी मदद बि करणी आहे, कंहिंसां वञा सुठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहो मौलवी कंदो बसि। हुँ, हाणे मौलवी साहब बि हुन शइ खां हटी वियो आहे। मौलवी साहब बि पॉलिटिक्स थो करे ॾींहं राति। सही। केरु ॿुधाईंदो? सभिनी खे उहो ॿुधाइणो आहे। सही ॻाल्हि आहे वाक़ई। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजी ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ करे सघिजे थो, त वाक़ई इहो रुॻो हुकुमरान जो कमु न आहे, पर आम माण्हू जो बि ज़िमेवारी आहे। पर जेकॾहिं सहूलियतूं न हूंदियूं राजा साहब, त पोइ माण्हुनि वटि इहो उज़ुरु आहे त इहो हाणे असां वटि सहूलियतूं कोन्हनि, असां वटि उहो म्युनिसिपालिटी जा माण्हू अचनि कोन था, उहो को कंटेनर कोन था रखनि, को उहो डस्टबिन कोन्हे को, कीअं कयूं? पोइ इन क़िस्म जी शयूं या इन क़िस्म जा हा, मामला ॾिसो बि त इहे आहिनि। त चेक एंड हक़ीक़तूं बैलेंस त इदारनि में बि न रहियो आहे। न रहियो आहे। हक़ीक़त मां नथो चवां त को ईअं, या मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु इहो न हो त भला को इदारा कमु कनि पिया, असां हरू भरू हुननि खे चऊं था। हुँ, इदारनि ते तनक़ीद बि थियणु घुरिजे, पर उन्हनि खां कमु वठण जो हिकिड़ो तरीक़ो बि हूंदो आहे, उन्हनि ते प्रेशर करण जो तरीक़ो बि हूंदो आहे, ऐं सोसाइटी प्रेशर कंदी आहे। सही। हाणे जेकॾहिं असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वेही करे किथारसिस सिर्फ़ु कढंदा रहंदासीं, त हुँ, इदारा बि चवंदा त बसि ठीकु आहे, भई इहे ॻाल्हियूं ई कंदा आहिनि। सही, त हिकमत अमली जेका हूंदी आहे न, कंहिं बि सोसाइटी खे रिफॉर्म कराइण में हिकमत अमली जो वॾो कमु हूंदो आहे। सही। त असां अहिड़े क़िस्म जा, मां बज़ाते ख़ुदि अहिड़ा वॾा सिंध जा नाला आहिनि
जंहिंजे पाड़े में ट्रांसफार्मर सड़ी वञे, 3 ॾींहं ताईं बिजली न हुजे, उहे ॿाहिरि निकिरंदा न आहिनि। हालांकि उन्हनि खे एतिरी हुनजी सघ आहे, भले उहो गवर्नमेंट में न हुजनि, जेकॾहिं हू वापदा खे फ़ोन कनि त ट्रांसफार्मर चेंज थी सघे थो। उनजे ई पाड़े मां पोइ 3-4 ॾींहंनि खां पोइ कंहिं आम माण्हू खे ख़्यालु ईंदो आहे, उहो वेंदो आहे, वञी करे कंप्लेन कंदो आहे, हर शइ कंदो आहे, उहो सभु ठीकु कराए छॾींदो आहे। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि हैदराबाद में, सिंध जे ॿियनि शहरनि में। त ज़िमेदारी जेका आहे उहा टुवर्ड्स सोसाइटी, हर माण्हूअ खे पंहिंजे हिसे जो कमु। मिसाल तौरु हाणे ताज़ो हिकिड़ो सिंध में वाक़ियो थियो, हिकिड़ो अज़हर मेमन नाले हिकिड़ो नौजवान जेको आहे उहो तमामु ख़राबु हालत में हुयो ऐं खैरपुर जे हिकिड़े शहर में हुनजो हिकिड़ो टिकटॉक ते वीडियो वायरल थियो, जेको अताउल्ला तारड़ साहब ॾिठो। हाणे अताउल्ला तारड़ जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे सुध समाज जो, उनखे छा ख़बर न आहे त हिकिड़े माण्हूअ खां जी ज़िंदगी दुरुस्त करण सां केॾी भला चेंज ईंदी? पर हुन छा सोचियो? हुन सोचियो त मां पंहिंजे हिसे जो कमु त कयां, पंहिंजे हिसे जो ॾीओ त ॿारियां, पंहिंजे हिसे जी रोशनी त कयां। त हुन उनखे घुरायो, सिंध जे असां सां हुकुमराननि राब्तो खे थियो। नज़र न आई उहा शइ ऐं उहा ॾिसो ईंदी, हा। पर असां पंहिंजे हिसे जो कमु त कयोसीं। कमु। अज़हर मेमून खे बि नौकरी ॾिनीसीं, उनजो वीडियो वायरल कंदड़ नौजवान अब्बास, उनखे बि नौकरी ॾिनीसीं। हिते असां हुन अज़हर खे PTV में उते जॉइन करायोसीं। त चवण जो मक़सदु इहो आहे त ईअं जेकॾहिं सभु ईअं सोचणु शुरू कनि त यार ठीकु आहे, असां पंहिंजे हिसे जो कमु कयूं त बि तमामु घणो कमु थी सघे थो। त इहो आहे, इहे आहिनि सोशल नॉर्म्स, इहा आहे सोसाइटी जी तरफ़ तव्हांजी तवज्जा। त तव्हां बीइंग हिकिड़ो मिनिस्टर जे तौर ते न सोचो, तव्हां हिकिड़े इंसान जे तौर ते सोचो त यार हिकिड़े सिंध जे नौजवान खे शायदि मुंहिंजी ज़रूरत आहे, त मां हुनखे सही। घुराए पुछां सही त सही तव्हां मसइलो छा आहे? सही ॾाढो इहो रवैयो मुंहिंजे ख़्याल में असां में आम सही थियणु घुरिजे। सही डॉक्टर साहिबु तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो ख़ासि तौर ते सिहत जे हवाले सां त ही ईद जा ॾियारा आहिनि, हिन में माण्हू अक्सर जेके आहिनि उहे खाईंदा पीअंदा घणो आहिनि, पोइ हाणे पोइ अच्छा, सिंधी हिकिड़ी शइ मां ऐड कंदसि। जी जी जीअं सर चयो की माण्हू हर माण्हू पंहिंजो कमु करे, हिन में हिकिड़ी शइ मां हीअ ज़रूरु ऐड कंदसि, जीअं असां वटि हर शइ अवेलेबल आहे, लॉज़ आहिनि, सिर्फ़ु सही इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉज़ न आहे। सही या माण्हू जेका हिते ॿाहिरि कचरो चलाईंदा आहिनि या ट्रैफिक जी वॉयलेशन कंदा आहिनि, ॿियनि मुल्क में न कंदा आहिनि। दुबई में पोइ वेंदा साॻिया आहिनि, माण्हू हुते एग्ज़ैक्टली ॿाहिरि सऊदी वेंदा अरब आहिनि में त हुते वेंदा आहिनि, फॉलो पोइ कंदा हुनखे आहिनि। फॉलो कंदा आहिनि। छो कंदा आहिनि? हुते इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉ आहे। असां जे बि मुल्क में अगरि हुजे, चेक एंड बैलेंस हुजे, तो हीअ सभु आई थिंक कंट्रोल करे सघूं था। सही ॻाल्हि ऐं बाक़ी मैसेज मुंहिंजो इहो आहे की बिल्कुलु तव्हां इंजॉय कयो, ईद खे सेलिब्रेट कयो, पर एतिरे लेवल में न हुजे, मतिलबु मानी जो बि ख़्यालु रखे, माण्हू पंहिंजे पाण जो बि ख़्यालु रखे कि तव्हां बीमार थी वञो। हर शइ जेका आहे क्वांटिटी में अगरि सही हुजे त वधीक बहितर आहे। मोर देन दैट तव्हां अगरि कंज़्यूम कंदा त डेफिनेटली बीमार थींदा। सही 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 तव्हां राजा साहब मुख़्तसिर जेकॾहिं को नौजवाननि जे लाइ पैगाम ॾियणु चाहियो था। तो पैगाम नौजवाननि लाइ इहो ई आहे त जीअं मां अॻु में बि ॻाल्हि कई त रोज़ाना जी बुनियाद ते, सिर्फ़ु ईद ते न, सिर्फ़ु कंहिं ख़ासि त्योहार ते न, रोज़ाना जी बुनियाद ते घटि में घटि हिकिड़ो कमु, सॼे ॾींहं में हिकिड़ो कमु अहिड़ो कयो जंहिंसां सोसाइटी खे फ़ाइदो थिए, तव्हांजे मुल्क खे फ़ाइदो थिए, तव्हांजे धरती खे फ़ाइदो थिए। भले उहो कचिरो जेको आहे रोड ते पियल उहो डस्टबिन में ई छो न फिटी कयो, नेक कमु कयो हिकिड़ो ॾींहं में। ईअं हर नौजवान जेकॾहिं कंदो त असांखे सोसाइटी में हिकिड़ी बहितर चेंज नज़र ईंदी। वॾी महिरबानी राजा साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। मैडम तव्हांजी बि वॾी महिरबानी, थैंक यू। नाज़रीन, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा ऐं सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। गर्मी जा ॾींहं हलनि पिया, ईद जा ॾींहं हलनि पिया, त पंहिंजे सिहत जो बि ज़रूरु ख़्यालु रखिजो। असांजी टीम ऐं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह ने